बहराम खां ख़बर शामिल कंदासीं। रिपोर्टर मोहम्मद मिठल बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ बहरामल ॻोठ जवाणो ख़ान मक्सीअ में मर्फ यूनिसेफ एनजीओ जे तावन सां 6 महीननि खां 5 सालनि जे हर ॿार में ग़िज़ाई कमी, कंघीअ जी बीमारीअ जे इलाज ऐं हमला औरतुनि खे बि खुराक, खीर पीआरींदड़ औरतूं ऐं उन में अनमेरिड छोकिरियुनि खे कमज़ोरी लाइ दवाऊं, आयरन, फोलिक एसिड ॾियण लाइ टीम खेसि सवें माण्हुनि खे गॾु करे सफ़ाई सुथराई ते प्रोग्राम कराए सम्झाणीअ बैदि खुराक तक़सीम कई। तफ़सील मूजिब ज़िले कंबर शहदादकोट जे मर्फ एनजीओ टीम इनायत पठान, रहमान सैयद सरफराज शाह जन ॻोठ जवाणो ख़ान मक्सी में पहुची मर्द तोड़े औरतुनि खे लेक्चर प्रोग्राम में ॿुधायो त हमल वारी औरतुनि में ऐं 6 महीननि खां वठी 5 सालनि जी उमिरि जे हर ॿार जी चकास करण बैदि रतु घटि ऐं कमज़ोर ॿार जे जन खे कंघीअ वारे ॿारनि ऐं खुराक ऐं विटामिन जूं खुराक ॾिनी वई ऐं चयो त अक्सर हमल सां औरतुनि जी बि खुराक ॾियूं था त जीअं ॿार पंहिंजी माउ जे पेट में खुराक ज़रिए ताक़त हासिल करे सघे। हुन आख़िर में चयो त हर महीने ॻोठ में कैंप लॻाई वेंदी।